नाज़रीन, सिंध में धारनि जी आबादकारी खिलाफ शहरनि पारां रैली कढी वई। रिपोर्ट कर रहा है वकार हजपर। सिंध में धारिया नामंजूर, धारिया भॼायो, सिंध बचायो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जियां पटीज़न में बि दरगाह जुमन शाह जे गादी नशीन पीर रुकनदीन कुरैशी ऐं वसीउल्लाह शाह राशिदी जे अॻवानीअ में नुसरत कैनाल खां रेलवे रोड नेशनल प्रेस क्लब पटीज़न ताईं रैली कढी वई। अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, सिंध में जेकी अफ़गाननि जी लोध पिता रहनि, सिंध गवर्नमेंट आहे उन जे ख़िलाफ़ इहो एहतजाज आहे। मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त सिंधी बिल्कुलु असां महिमान नवाज़ आहियूं, पर हाणे असां महिमान नवाज़ी छॾे ॾिनी आहे। इहा महिमान नवाज़ी असां न कंदासीं त धारिया अची असां वटि रहनि ऐं असांजे बचनि खे मारनि, असांजे छोकिरनि खे मारनि ऐं असां रुॻो महिमान नवाज़ पिया सॾिजूं। मां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खे ॿुधाइण थो चाहियां त महिरबानी करे सिंध पाकिस्तान में सिर्फ़ु सिंध न आहे, टे ॿिया सूबा बि आहिनि, जे हुते तव्हां अॻवानी रहियो था त बिस्मिल्लाह असां तयारु आहियूं। हीअ कंहिंजी ज़ाती जंग नाहे, पर हीअ असांजी बका जी जंग आहे। असां सिंधी क़ौम सालनि खां वठी सदियुनि खां वठी इन्हनि मामलनि में उलझंदा रहिया आहियूं। असां उलझायो वियो आहे, पोइ इन करे त असां वटि समुंड आहे, असां वटि मदनियात आहे, असां वटि सभु कुझु आहे। असां इहो नथा चाहियूं त असां वटि धारियुनि जी आबादकारी जेका सुठी सोच रखे थी उन्हनि जे सलाह मशवरत खां बग़ैर असांजे मथां इहे ज़ालिम क़ौमूं थोपियूं वञनि। असां चऊं था त सिंध खे पाकिस्तान गवर्नमेंट आलमी यतीम खानो बनाए छॾियो आहे। वक़्तु सिर कॾहिं ॿेटनि ते कब्ज़ो आहे, कॾहिं थर ते कब्ज़ो आहे, कॾहिं बहरिया टाउन जे नाले सां जेको आहे सिंध खे लुटियो ऐं फुरियो वञे थो। हाणे वरी अफ़गाननि जी लोध जेको आहे गवर्नमेंट सिंध जे दगनि ते रवां दवा करे छॾी आहे। पाकिस्तान जे चइनी सूबनि में सिंध ई हिननि खे हिकिड़ो यतीम खानो हथ अची वियो आहे। जेको बि धारियुनि जी यलगार आहे उहा सिंध ॾांहुं रवानी कई वञे थी। असां सिंध जा माण्हू सिंधी कॾहिं बि हिकु धारियो बि हिते बर्दाश्त न कंदासीं। जेके ई अफ़गानी आहिनि इन्हनि खे पाकिस्तान जे जेके ॿिया सूबा आहिनि हुननि में बि रहियो। इन महिरबानी करे सिंध सां एतिरी नाइंसाफ़ी सुठी ॻाल्हि कोन्हे का। सिंध जंहिं माण्हुनि खे पंहिंजी झोली में जॻह ॾिनी आहे उन्हनि माण्हुनि सिंध सां बग़ावत कई आहे। वरी जेका इहा ताज़ी सूरत हाल आहे सिंध में अफ़गाननि जी, इहा ॾाढी नुक़सानकार आहे। सिंधियुनि खे कराचीअ में टारगेट करे हिकु करे नौजवाननि खे मारींदा पिया वञनि। असां सिंध गवर्नमेंट तोड़े पाकिस्तान जी गवर्नमेंट खे अपील था कयूं, खुदारा अफ़गानी वधीक असांजे सिंध ते न मोकिलियो। कैमरामैन अब्दुल वाहब लाशारी सां गॾु वकार हजपर, आवाज़ टीवी न्यूज़ पटीज़न।